राम हे हरे सर्वधर्मान परित्यज मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सभिनी धर्मन जो सहारो छॾे तूं केवल मूं हिक भगवान जे शरण में अची वञ। मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुमि। शोक न कर, चिंता न कर। भगवान चवनि था शरणागति में तव्हां श्रवण करे रहिया हो कि जेको भगवान जे शरण थी भगवान जो भरोसो कंदो आहे उनखे पंहिंजे लाइ कुछ भी करण बाक़ी न रहंदो आहे। भगवान जे विधान में भगवान जे कानून में हली वञे बस त उहो प्रसन्न रहंदो आहे, खुश रहंदो आहे। कई भेड़ बकरियूं जंगल में चरण वयूं। उन्हनि में हिकिड़ी बकरी चरंदे चरंदे हिकिड़ी लता में उलझी वई। वृक्षनि जी जेके लताऊं हूंदियूं, लताऊं ॾिठी अथव? वणनि में जेके लताऊं हूंदियूं सूतलीअ जे समान उन्हनि जी जेकी शाखा होंगी, पत्ता लगल होंदा आहिनि, वनस्पति लगल होंगी, काथे लंबी चौड़ी फैलियल होंगी। उनमें बकरियों रिढ जेके हुआ कुछ फांसी पिया। हिकड़ी बकरी उन्हनि में फांसी वही जेके चरण विया। उनखे लता में कढण में ॾाढी देर लगी, निकरण में जीअं तीअं वीचारी निकती। तेसिताईं ॿी सभु भेड़ बकरियूं जेके हुयूं पंहिंजे घर पहुची वयूं। और संध्या थी वई, रात अची वई, अंधेरो थियो। चओ हरे राम। बकरी घुमंदे घुमंदे हिकिड़े सरोवर जे किनारे ते पहुती। सरोवर यानी जीअं तलाउ थींदो आहे। पहिरियों साफ़ सफ़ाई वारा हूंदा, सरोवर में पनियूं भी न विझंदा हुआ, माण्हू कचरा भी न विझंदा हुआ, हा न, साफ़ सुथरो हूंदो, ध्यानु रखंदा। कई माण्हू तो पाणी पीअंदा हुआ सरोवर जो। चओ हरे कृष्ण। त हिकिड़े सरोवर जे साम्हूं किनारे ते पहुती। उन किनारे जे गीली जमीन ते शेर जो चरण चिन्ह हुयो, यानी शेर जे पेर जा निशान हुया। हाणे अकेली रहिजी वई बकरी, झुंड खां वीचारी भटकी वई। ॿी सभु पंहिंजे पंहिंजे घर हली वयूं। जंगल में रात जो समय अकेली रही। तलाउ जे किनारे छा ॾिठई? शेर जे पेर जा निशान आहिनि। चओ हरे राम। उन बकरीअ छा कयो? उहा उन चरण चिन्ह जे शरण थी करे उन जे मथां वेही रही, पासे में वेही रही, जाते पेर जा निशान हा बगल में पाण वेही रही। ॾाढी बढ़िया कथा, ध्यानु ॾिजो भाई। ॾाढी उपमा समझण जे लाइ भगवान जी शरणागति। हाणे रात जो वेही रही जंगल में, त निकिता जंगली जेके जानवर हूंदा आहिनि, सियार, भेड़िया, बाघ ऐं बकरीअ खे खाइण जे लाइ साम्हूं पिया अचनि। जीअं सियार आयो, ख़बरदार, बकरी थी चए, ॾिसी वठजां। छा ॾिसां? मूंखे मारण खां पहिरियों ॾिसी वठजां। छा? कि मां कंहिंजे शरण में आहियां। कंहिंजे शरण में आ? चिन्ह ॾिस, निशान ॾिस। सियार ॾिठी, बाप रे, त शेर जे पेर जा निशान आहिनि, मूंखे ई न खाई वञे। सरपट भॼी वियो। चओ हरे राम। वरी भेड़ियो आयो, उनखे बि ॾेखारियईं। बाघ आयो, शेर जे पेरनि जा निशान ॾिस, मां शेर जे शरण में आहियां। चओ हरे राम। ॾिसी वठ, मां कंहिंजे शरण में आहियां, पोइ मूंखे खाइजां। चिन्ह ॾिसी सभु चवण लॻा, अरे भैया, हे त शेर जा चरण चिन्ह आहिनि, जल्दी भॼो, ईअं न थिए ते शिकार करण आया आहियूं, पाण ई शिकार बणिजी वञूं। हरे राम। कहिड़ी तरह सां? ठीक नई तरह सां जंहिं भक्त जो भगवान सां संबंध जुड़ी वेंदो आहे उन जो त उद्धार थी वियो।
पर जिन कंहिं बि तरह सां भगवान सां नातो न जोड़ियो उहे वीचारा दुखी थिया, भगवान खां वंचित रहिजी। भगवान जे अनन्य भक्तन जे लाइ नारद महाराज चवनि था, चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे, बोलो वृंदावन बिहारी सदगुरुदेव भगवान। नारद महाराजन चवनि था, नास्ति तेषु जाति विद्या रूप कुल धन क्रिया भेद है। नारद भक्ति सूत्र 72 नंबर श्लोक कि उन्हनि भक्तन में जाति विद्या रूप कुल धन क्रिया कंहिंजो भी भेद कोन्हे। केवल भक्ति ॾिसंदा आहिनि भगवान, ॿियो कुझु न ॾिसंदा आहिनि। आचार्य रजनीश ॾाढी प्यारी ॻाल्हि था चवनि, चवनि था भक्ति जो अर्थ छा आहे? भक्ति मतलब भगवान को खोजना नहीं, भक्ति मतलब भगवान को खोजना नहीं, भगवान में खो जाना। भक्ति जो अर्थ यो ना कि भगवान के ॻोल्हियूं, भक्ति जो अर्थ आहे भगवान में खोइजी वञणु, पाण खे मिटाए छॾणु भक्ति आहे। पाण खे मिलाए छॾणु भगवान में, बस मां न रहे, एतिरी सी त ॻाल्हि आहे। नारद महाराजन चवनि था भक्तन में जाति विद्या रूप कुल धन क्रिया। असां हिन जे पोइ त मरंदा आहियूं। जात वॾी अथसि, विद्या वॾी आहे, पढ़ियल लिखियल आहे, रूप ॾाढो सुंदर आहे, उहो 1000 अवगुण हुजनि माण्हू न ॾिसंदो आहे। कुल वॾो आहे भैया, ख़ानदानी, हलो भैया ठीकु आहे। अरे ॿियो कुझु न आहे, धन आहे, सभु अवगुण माफ़। धन वॾो आहे, उहो जात कहिड़ी आहे, पढ़ियल लिखियल बि न आहे, आवार आहे, उहो FIR बि थियल हुजेसि, हाँ घुमंदो भी हुजे, नशा भी कंदो हुजे, पर धन अगर वधीक है तो सब ॻाल्हियूं लिकाए छॾींदा आहिनि माण्हू। चओ हरे राम। लेकिन हिकिड़ा श्री भगवान आहिनि जेके कुझु न ॾिसंदा आहिनि, केवल भक्ति ॾिसंदा आहिनि। जाति विद्या रूप कुल धन क्रिया कुछ भी न, मतलब कि जेको पूरी तरह भगवान जे अर्पित थियो। ॿुधायो जंहिं भगवान सां हिकु नातो जोड़े छॾियो, आत्मीयता, शरण थियो, भरोसे थियो, अनन्यता, भगवान जे अलावा कुछ भी न खपे, न चाहियां तो, न मिले, न मूंखे कोई ज़रूरत है। अहिड़ी सच्चाईअ खे जेको स्वीकार तो करे, उहो स्थूल सूक्ष्म कारण शरीर खे वठी संसार जा जेतिरा भी जाति विद्या भेद थी था सघनि, उन्हनि सभिनि ते उहे लागू न थींदा। यानी उनखे केॾी छूट मिलंदी आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हलो तव्हां ज्ञान त ॿुधी वरितो। हाणे बकरीअ जी जेकी तव्हां ॿुधव दृष्टांत कि बकरी काथे वेठी भाई, कंहिंजे भरोसे वेठी? शेर जे चिन्ह जे भरोसे। कई हिंसक जानवर आया, सियार भेड़िया मारण आया न बकरीअ खे, छो भॼी आ वापसि? छा चई बकरीअ? कंहिंजे शरण आया? शेर जे, सभु भॼी आ। हाणे ध्यान ॾियो, सभु भयभीत थी करे भॼी था वञनि कि शेर जे चरण चिन्ह, शेर जे शरण में वेठी आहे भैया, शेर त असांखे मारे छॾींदो। चओ हरे राम। लेकिन हाणे हिकिड़ी अनहोनी घटना थी, जंहिंजे पेर जा निशाना उहो सेठ जी पाण अची वियो। केरु हुयो उहो? शेर पाण अची वियो। चओ हरे राम। ॾिठई शिकार त वेठी आहे बकरी बढ़िया, हाँ वधीक मेहनत करणी न पवंदी। बकरी भी एॾी होशियार, उथी भॻी कोन, वेठी च रही। ख़बरसि हिरणीअ वांगुरु भॼी न सघंदमि मां, केतिरो बि भॼां पकड़े ई वठंदा। वेठी रही। हाणे शेर आयो अची गर्जना की, चवण लॻो, ओ बकरी तू जंगल में कीअं अकेली वेठी आहे? बकरी चएसि थी, भाई साहब हे चरण चिन्ह ॾिसी वठिजो, पोइ मूंसां ॻाल्हि कजो। हे पेरनि जा निशान जंहिंजा आहिनि पहिरियों ॾिसो, मां उन जे शरण वेठी आहियां। अच्छा अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? शेर बि उत्सुक थियो, साम्हूं आयो, ॾिठई, अरे त मुंहिंजे ई पेरनि जा निशान आहिनि।
हे त मुंहिंजा ई चरण चिन्ह आहिनि। अरे इन जो मतिलब हे त मुंहिंजे शरण थी वई, हे वीचारी मुंहिंजे भरोसे वेठी आहे। शेर दिलासो ॾिनो, बकरी बहन तूं बिल्कुलु चिंता न कर, निर्भय थी वञ भेण, तूं ख़बरदार तोखे कोई वार बि विंगो न कंदो, मां वेठो आहियां। चओ हरे राम। हाणे राति में पाणी पीअण जे लाइ हाथी आयो। हाथी, शेर हाथीअ खे आज्ञा ॾिनी, ओ गजराज भैया, जी साईं, हिन बकरीअ खे पंहिंजे पुठीअ ते चढ़ायो, जंगल में चक्कर घुमाए अचोसि। अकेली थोड़ी उदास थी थे, मन बहल करेंदी, मनोरंजन करेंदी। जेकी आज्ञा, हाथी बकरीअ खे पंहिंजे पुठीअ ते चढ़ाए छॾियो। चओ हरे राम। ऐं शेर चई छॾियसि, ध्यानु रखजां, बकरीअ जे पूरी सुरक्षा जी जिम्मेदारी तई ख्याल कजां, न त ख़बर तई मां केरु आहियां, मारे विझंदुमि। हाथी थर थर कांपण लॻो। उन पंहिंजे सूंड सां झटि बकरीअ खे पुठीअ ते चाढ़ियो। हाणे उहा बकरी निर्भय थी करे हाथीअ ते पुठीअ ते चढ़ी करे हाथीअ जे ऐं बढ़िया ॿे कंदी, वृक्ष वणनि जे मथों जी कोपल खाईंदी पई वञे। बढ़िया, वधीक महिनत ई न पई करणी पएसि। चओ हरे राम। हाथी एॾो मथे, हुनजे मथे बकरी आराम सां वणनि जा फल वल थिया, पत्ता थिया जेके खाईंदी आहे, उहा बढ़िया चरंदी पई वञे, चर चर पई करे। हरे कृष्ण। खोज पकड़ सेठे रहो। चओ न, बस लाडा गाया तव्हां बि ॾिजा। बस खोज पकड़ सेठे रहो, खोज पकड़ सेठे रहो, धनी मिलेंगे आय, धनी मिलेंगे आय। अजया गज मस्तक चढ़े, अजया गज मस्तक चढ़े, निर्भय को पल खाय, निर्भय को पल खाय। अजया चइबा संस्कृत में बकरीअ खे, अजया यानी बकरी, त उहा निर्भय थी करे बढ़िया कोपल थी खाए। ई जॾहिं माण्हू भॻवान जे शरण थी वेंदो आहे, उन जे चरणनि जो सहारो खणंदो आहे, त सभिनी दुखनि कष्टनि खां, विघ्न बाधाउनि खां निर्भय थी वेंदो आहे। उनखे कोई बि भउ न रहंदो आहे, कोई उन जो कुझु बि बिगाड़े नथो सघे। चओ हरे राम। तरी चवंदा आहिनि, जो जाको शरणो गहे ताको ताकी लाज, उल्टे जल मछली चले बहियो जात गजराज। जेको जंहिंजी शरण वठे उनखे उनजो ई सहारो थींदो आहे। मच्छी कंहिंजे शरण में आहे? आग जी आहे न भाई, अग्नि जी आहे न मच्छी। हा तो चए कान, ॿियो मधुसूदन। मछली कंहिंजे शरण में आहे? पहाड़नि जे, पाणी, पाण ई शरण आहे। जल जे, पाणीअ जे शरण में आहे, हा न। त पाणीअ में वॾो भारी भरकम हाथी बि हुजे न, त उल्टो वही वेंदो आहे, दिशा जे तरफ़ वही वेंदो आहे, तरी न सघंदो आहे। लेकिन मछली एॾी नंढी सी बि उहा डिम 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 हीअं करे बढ़िया पाणी जे उल्टी धारा में तरंदी वेंदी आहे। इहो कीअं? छो जो उहा पाणीअ में ई रहंदी आहे, पाणी उन जो जीवन आहे, पाणी उन जी प्रकृति आहे, पाणीअ जी शरण में आहे। चओ हरे राम। इन करे उल्टे जल मछली चले, केॾी बि तेज धार आहे नदी जी, लेकिन मछली बढ़िया उल्टो तरी वेंदी आहे। ऐं बहियो जात गजराज, हाथी वीचारो वही वेंदो आहे। बोलो वृंदावन बिहारी लाल।